बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। दीन जमीयत ताकतया नेक नसीब क़ियादतया। दीन जमीयत ताकतया नेक नसीब क़ियादतया। जंहिंते हथो अल्लाह जो आ अहिड़ी पांजी जमातया। दीन जमीयत ताकतया आलिम फाज़िल रहनुमा जंहिंमें बुज़ुर्ग अणगण्या। सच्चा कायद सर बसर सचन माण्हुनि खे वणिया। आलिम फाज़िल रहनुमा जंहिंमें बुज़ुर्ग अणगण्या। सच्चा कायद सर बसर सचन माण्हुनि खे वणिया। कहिड़ी वेही तोर कजे सचन तां सिर घोर कजे। शिरक कुफ़र ऐं बिदअत खां जिन कई जाम बग़ावतया। दीन जमीयत ताकतया नेक नसीब क़ियादतया। जंहिंते हथो अल्लाह जो आ अहिड़ी पांजी जमातया। दीन जमीयत ताकतया ज़ुल्म सितम जे राह में बण बीही दीवार आ। हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पार आ। हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पार आ। दीनी छाम जमीयत ते पूरी प्यारी शरीयत ते हासिल पंहिंजे जमात खे हादीअ जी का हिदायत आ। दीनी जमीयत ताकतया नेक नसीब क़ियादतया। जंहिंते हथो अल्लाह जो आ अहिड़ी पांजी जमातया। दीन जमीयत ताकतया पूरे पाकिस्तान में अहिड़ी नवी तंज़ीम आ। हर पासे खां हक़ जी हीअ कंदी ताज़ीम आ। हर पासे खां हक़ जी हीअ कंदी ताज़ीम आ। थोरियूं थोरियूं ग़लतियूं कंदो छो त ठहियो मिटीअ मां बंदो। माण्हूअ खे हिते रखणी बसि नीयत साफ़ निहायत आ। दीन जमीयत ताकतया इंशा अल्लाह मुल्क में आणींदी शरई निज़ाम। पंहिंजे जमीयत खे वणियल क़ादिर जो आहे कलाम। पंहिंजे जमीयत खे वणियल क़ादिर जो आहे कलाम। अमन अमान शरीयत में सचो रफ़ीक हक़ीक़त में हिन में शामिल खोड़न खे बख्शी रब विलायत आ। दीन जमीयत ताकतया नेक नसीब क़ियादतया। जंहिंते हथो अल्लाह जो आ अहिड़ी पांजी जमातया। दीन जमीयत ताकतया।